वट वट जे कर तू हल चां पिया रहे तो इतर ये दिसी रहा आयो मोहतरमा शमा मंगी साहिब जो मेकअप थे तो पियो ही न रिकॉर्ड ही वाहिद एक्टर आ जेका उहा सोणी आ मेकअप कयो था भी मन सागी थी लगे पर एड़ा चेहरा भी तव्हांखे ॾेखारींदा जेके बिना मेकअप जे कीअं हूंदा आहिनि वरी पोइ मेकअप खां पोइ कीअं लॻंदा ये मेकअप चला इन छोकरी जो तैयार बैठी है अभी निंड नथी करे जागी सही रहा टिकटॉक टिकटॉक व्हाट्सएप वो मां ॾिठो रस्तो तू मिस करे कॾहिं ठीक न रोड ही मूवी न भरनी रोड करणी छॾे यार टिकटॉक भी बंद आप लगी नहीं टिप कर सभी दिस बैंक कहां में अभी रखिया तो उन का पखे ते भी है तो एकड़ो इस पर जाना करे कर जान अथे न बते हां तो क्या है बते न दे मतलब एकड़ो होने पांचो आ मुझे जो पांचो गर्मी है हाय गर्मी करेक्टर में ताके मजो अचे तो हां बिल्कुल हाने ताने वधिक ईंदो अच्छा करेक्टर में मजो बुधो आ त ॾाढो मतलब हाने सुठो लिखियो आ सॼे राइटर सरनू तो इंशाल्लाह कोशिश कंदा ताई दोन का कर वडा अञा फलसफे वारा सीन हिन स्पेल में भी आया आहिनि हां फलसफे वारा सीन सजो जेको चई पियो त माना 3 ड्रेसूं उहे हाणे न पाइणियूं आहिनि हिते हाणे माना जेके ड्रेसूं जेके आंदियूं आहिनि हिकिड़ो शादी वारो जोड़ो थींदो उनखां अलॻि जेके माना ॿिया कपिड़ा हूंदा आहिनि जेके 3 ड्रेसूं हूंदियूं उहे हिन घर में इस्तेमालु कंदासीं वरी जेके पोइते तव्हांजे घर में ॿाहिरां थींदियूं आहिनि उनमें वरी ॿियूं इस्तेमालु कंदासीं छो जो जेके ओॾे पाईंदे न उहे हाली हिते न पाराईंदासीं सम्झी 3 हिते जेके इस्तेमालु कंदा आहिनि उहे ओॾे उन घर में न आहिनि पाइणियूं ये ॾिसी रहिया हाणे हिते हा हिते कुल घणा सीन आहिनि हिते तव्हांजा सीन आहिनि 5 हाणे कयूं था 10 बचंदा अञा 15 सीन हिते आहिनि 17 तव्हांजे घर में हिकिड़ो आउटडोर जो मूंखे इहो सम्झ में नथो अचे त माना ही शादी खां पोइ जो सीन आहे हा शादी खां पोइ हाणे परिणिजी आहियां हिन घर में जेके सीन आहिनि न चए न पियो त पोइ माना 3 ड्रेसूं अहिड़ी सुठियूं हुजनि जेके पोइ शादी खां पोइ पाइजे उहे कॾहिं सीन आहिनि हाणे आहिनि हाणे जेके आहिनि इहे आहिनि हाणे जेके आहिनि न शादी खां हिते माना जेके आहिनि शादी खां पोइ आहिनि होॾे शादी न चलंदी पंहिंजे घर में हाणे सम्झी